सभ खां पहिरीं त माज़रत सां असां थोरो देरि सां प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं, पर हक़ीक़त इहा आहे त हीउ जेको असां खाना बदोश अदबी महक जे हवाले सां जेको प्रोग्राम शुरू कयो आहे, इहो दरअसल सिलसिलो त हूअं हैदराबाद वारनि जे लाइ वधीक आहे त जीअं जेके आहे उहे पहुची सघनि या पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ख़ासि तौर ते महिमाननि जे हवाले सां जेकॾहिं असां सम्झूं था त केरु असांखे टाइम ॾेई सघे थो खाना बदोश राइटर्स कैफ़े खे ऐं हिन अदबी महक में शरीक थियणु चाहे ऐं उहो आसानी सां वक़्तु कढी सघे, छाकाणि त असां उन्हनि खे वधीक ॿियो कुझु त ऑफर नथा करे सघूं, पर असां उन्हनि खे ज़रूरु दिलि सां हैदराबाद तोड़े सॼी सिंध मां, छाकाणि त हीअ असां वटि न रुगो रिकॉर्ड थिए थो, ऑनलाइन हले थो, हीअ प्रोग्राम रिकॉर्ड थियण जहिड़ा आहिनि, त असां चाहींदासीं त सॼी सिंध ताईं जीअं उहे पहुची सघनि, त इन करे असांखे ॾाढी ख़ुशी आहे त हिन भेरे असां वटि 2 महिमान जेके आहिनि उहे हैदराबाद खां ॿाहिरि जा आहिनि, तंहिंजे करे थोरी लेट थी, उनजे करे माज़रत खां सभिनी सां। पर मां ख़ुशामदीद चवंदसि असां ॿिन्ही जेके असां शाइरनि खे, इक़बाल रिंद साहब खे जेको मिरपो ख़ासि मां ख़ासि तौर ते असांजे हिन प्रोग्राम में शरीक थियण लाइ, पर न रुगो शरीक थियण लाइ, पर हिन अदबी महक जे हवाले सां, छाकाणि त तव्हां ॾिसो था त असां वटि हीउ प्रोग्राम न रुगो हिते ॿुधो वञे थो, पर हीअ ऑनलाइन बि जेॾी महिल असां कयूं था त उन में घणा ई असां वटि उहे नवां शाइर, उहे जेके आहिनि नौजवान जेके सिखणु चाहिनि था, जेके ॿुधणु चाहिनि था ऐं जेके हिन मां लाभ वठी सघनि था, उहे बि हिन जा जेके आहिनि हिन प्रोग्राम जे हवाले सां असां इहो बहितर सम्झूं था त जंहिं बि मौज़ू जे हवाले सां असां हिते ॻाल्हि ॿोल रखूं, हिकिड़ी त उन में हिकिड़ी ॻाल्हि ॿोल हुजे, उन खां पोइ जेको तख़लीक़ी अदब आहे उहो पेश कयो वञे। सो अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त असां वटि टई जेके आहिनि शाइर आहिनि, पर इक़बाल रिंद साहब उन में असांखे कंट्रीब्यूट कंदो सिंधी गज़ल ऐं जेका असां सिंध जी अदबी रिवायत, मूंखे सॾु कंदसि त अचे पंहिंजी जाइ ते अचे। उन सां गॾु असां वटि बलोच शाइर जेको आहे हाजी सान, ऐं हाजी सान जो बि तालुक़ मां ख़ासि तौर ते हिते इहा ॻाल्हि वज़ाहत कंदी हलां त खाना बदोश राइटर्स जे ठहण खां वठी जेको अॼु ॾींहं ताईं, अॼु हुनखे 9 साल मुकमल थिया आहिनि, कल्ह 9 सालनि जे सफ़र में केतिरा ई असांजा तख़लीक़कार, केतिरा ई असांजा साथी आहिनि जेके पहिरें ॾींहं खां वठी खाना बदोश जे हिकिड़े साथी जी हैसियत में, उन जे वेल विशर जी हैसियत में असां सां गॾु शामिलु रहिया आहिनि, ऐं इहो सफ़र जेसिताईं मां सम्झां थी त असांखे हुननि जो साथ तख़लीक़ी हवाले सां, तनक़ीदी हवाले सां ऐं गॾोगॾु असांखे उन्हनि जे साथ जी न रुगो ज़रूरत आहे, पर हू असां सां गॾु आहिनि। उन्हनि मां हाजी साहब बि हिकु आहे। हाजी साहब असांजे पूरे थर जी शाइरी जो ऐं उनजो वॾो नालो आहे। अॼुकल्ह तमामु घणो जेको आहे सो न रुगो लिखनि पिया, पर ख़ासि तौर ते गज़ल जे हवाले सां मां सम्झां थी त हू अॼु कंट्रीब्यूट कंदा, पंहिंजी नई शाइरी ॿुधाईंदा। मां खेसि भलीकार चवां थी खाना बदोश राइटर्स कैफ़े जे पारां, ऐं खेसि दावत ॾियासीं त अची जेको आहे सो स्टेज ते विया। ऐं ॿियो असांजो शाइर, असांजो साथी, बल्कि मां इहो चवंदी आहियां त असांजे खाना बदोश राइटर्स कैफ़े जे हर प्रोग्राम जो असां सां गॾु मेज़बान, असांजे खाना बदोश राइटर्स कैफ़े जी हर जेका असां ॾुखियाई ऐं सुखियाई जी ओनरशिप रखंदड़ ख़ालिद राजपर साहब, ख़ालिद राजपर खे मां इजाज़त जेका असां सॾु कंदसि त अची पंहिंजी जाइ वलारे। ख़ालिद जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मां हिते ज़िक्र कंदी हलंदसि। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं खां सिंधी रिसाला उन में छपजण जो रुझान घटि थियो आहे ऐं रिसाला असां वटि मौजूदु न रहिया आहिनि, घटि में घटि मां पंहिंजे हवाले सां चवंदसि त असांखे सिंध में छा तख़लीक़ थी रहियो आहे, कहाणी चाहे शाइरी, चाहे जेका असां ॿियो फिक्शन जे हवाले सां, उहा आम पढ़ंदड़ खे ख़बर नथी पवे, छाकाणि त सभई शाइर या सभई जेके तख़लीक़कार पंहिंजी तख़लीक़ात किताबी शक्ल में ॾेई न सघंदा आहिनि, या उन्हनि जी जेका असां आम पढ़ंदड़ ताईं उहो पहुची नथो सघे, जेको कंहिं ज़माने में हिकिड़ा रेगुलर रिसाला अदबी हलंदा हुया त उन में जेको सो शाया थींदो हुयो।
असां खाना बदोश राइटर्स कैफ़े जॾहिं शुरू करायो हुयो ओॾी महिल पहिरीं असांजी शुरूआति जेका असां हिकिड़ो महांगो मुशाइरो करायो हुयोसीं, जंहिंमें असां कोशिशि कई त चूंड शाइरनि खे घुराइजे ऐं उन खां पोइ जेका असां मुशाइरो कजे। बदकिस्मती इहा आहे त अॼु नए साल ताईं पहुचंदे पहुचंदे मुशाइरनि जी रिवायत ख़ासि जेके सरकारी तौर ते जेके अदबी उर्स या अदबी महफ़िलूं थींदियूं उन मां बि ख़तमु थी चुको आहे। हाणे शायदि मुशाइरे कराइण जी दिलि ॿधणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त असां 8 ई अयाज़ मेलनि जे अंदरि उन्हनि मुशाइरे वारी रिवायत बरक़रार रखी आहे। पर जेको पहिरियों मुशाइरो हुयो उन मुशाइरे में कंहिं हवाले सां ख़ालिद राजपर जी जेका असां शाइरी रहिजी वई हुई ऐं ख़ालिद मूंखे उन टाइम ते चयो हुयो त मां कलंदर शहबाज़ वारो मुशाइरो छॾे मां हिन मुशाइरे में आयो आहियां, पर कंहिं हवाले सां उनखे पढ़ण जी जेका असां उते मौक़ो न मिली सघियो हुयो ऐं मूं ओॾी महिल ई जेका असां ख़ालिद खां माज़रत कई ऐं मूं ख़ालिद खे चयो त ख़ालिद ही असांजा स्टेज घटि में घटि हर उन तख़लीक़कार लाइ खुलियल आहे जंहिंखे उनजी ओनरशिप आहे। घणनि माण्हुनि खे खाना बदोश जे हवाले सां ज़रूरु शिकायत अचे थी त सभिनी खे सॾायो नथो वञे, पर हक़ीक़त आहे त जंहिं माण्हू लाइ असां महसूसु कयूं था त हिनखे का ओनरशिप कान्हे, बल्कि ही उन्हनि माण्हुनि में शामिल आहिनि जिन हिन खे खाना बदोश खे कंहिं न कंहिं हवाले सां ख़बरनि जो मौज़ू पे ठाहियो आहे। त उन जे हवाले सां असांजा दरवाज़ा बेशक खुलियल आहिनि, जेको अचणु चाहे थो उहो अची सघे थो, पर मां हुजत सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि सां करे सघंदी आहियां जंहिंजे लाइ मां सम्झां थी त उहे मुंहिंजी हुजत खे मान ॾींदा। सो मां तव्हां सभिनी जी थोराइती आहियां जेके अॼु हिते मूं वटि शाइर वेठा आहिनि, जेके ॿुधंदड़ आहिनि ऐं जेके ख़ासि तौर ते खाना बदोश अदबी वहक जे हवाले सां जिन पंहिंजी रज़ामंदी ॾेखारी आहे ऐं जिन खे असां ग्रुप में शामिलु कयो आहे, जेके अचनि था उन्हनि सभिनी जा नाला असां हिन में रखूं था पंहिंजे लिस्ट में ऐं उन्हनि खे इन प्रोग्राम में असां ऐड कंदा हलंदासीं। हाणे मां पंहिंजी ॻाल्हि जेका असां थोरी खुटाया ऐं मौज़ू जे हवाले सां अचूं था त ग़ज़ल जे हवाले सां लिखियो त तमामु घणो वञे पियो सिंधी ग़ज़ल जे हवाले सां ऐं हर नओं लिखंदड़ उनखे लिखी बि रहियो आहे, पर हक़ीक़त ते सिंधी ग़ज़ल जी जेका रिवायत रही आहे, छाकाणि त सभु असां जेके अदब जा कारी आहियूं या जेके अदब सां दिलचस्पी रखंदड़ आहियूं, जेके सिंधी अदब पढ़ंदड़ आहियूं, उहे सभु सम्झूं था त जेका अदब जो जेका सिंधी ग़ज़ल आहे, चऊं था त सिंधी अदब जी ज़मीन जेका असां एॾी साज़गार न हुई, छाकाणि त ही गुलो लाला जी धरती, ही ईरान मां आयल जेका असां सिंफ़ हुई, उनखे हिन धरतीअ ते पंहिंजा पेर ॼमाईंदे ॾाढो हिकिड़ो डिघो तजुर्बे मां ऐं डिघे फ़नी तजुर्बे मां उनखे गुज़ारिणो पियो आहे। मीर अब्दुल हुसैन सांगी खां वठी अॼुकल्ह जी जेका नई ग़ज़ल जेको ख़ालिद राजपर, जेका रुख़साना प्रीत, जेके ॿिया शाइर असांजा करे रहिया आहिनि, उन ताईं उनखे वॾो सफ़रु करिणो पियो आहे। पर मां इहो ज़रूरु चाहींदसि त उहो सफ़रु सिंधी ग़ज़ल कीअं कयो आहे, उन में 2 किताब जेके आहिनि से ज़रूरु, जेके सभिनि मां अकेडमिक थीसिस जो ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदसि। प्रोफेसर अयाज़ कादरी साहब जी जेका असां सिंधी ग़ज़ल जे औसर जे हवाले सां ॾाढी सुठी थीसिस आहे, ओड़ी जामे थीसिस मां सम्झां थी त अञा शायदि ॿियो को पेश न करे सघियो हुजे। ॿियो बम्बई कॉलेज मां जेके आहिनि से अर्जुन शाह जी जेका असां छपियल आहे हिकिड़ी थीसिस, उहा बि जेका असां मां सम्झां थी त हिकिड़ी आला पाए जी तहक़ीक़ आहे। पर अॼुकल्ह जीअं त ब्लॉग जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं घणा माण्हू जिन जा असां थी सघे थो त अदबी हवाले सां तहक़ीक़ी हवाले सां असां न पढ़ी सघंदा हुजूं, पर हक़ीक़त में मूंखे बख़्शल बाग़ी जी बि हिकिड़ो ब्लॉग लिखियलु हुयो जेको मूंखे ॾाढो ग़ज़ल जे हवाले सां बहितरु लॻो। इन हवाले सां बहितरु लॻो त हुन 1990 खां पोइ लिखंदड़ ग़ज़ल खे लिखियो आहे त उहा हिकिड़ी नए अंदाज़ में वधी आहे, छाकाणि त उन खां अॻु में जेका ग़ज़ल आहे उन ग़ज़ल या त मज़ाहिमती अंदाज़ में आहे या त उहो पुराणे जेको उनजो जेको इश्किया इसेंस रहियो आहे उन जे हवाले सां उन जे जेका असां उन में लिखी वई आहे। सो इन ग़ज़ल जो सफ़रु कीअं आहे या सिंधी रिवायत में असां कीअं ॾिसूं था, मां पंहिंजे जेका असां महिमान इक़बाल रिंद साहब खे चवंदसि त उहो जेको सो सिंधी ग़ज़ल जे हवाले सां जेको कंट्रीब्यूट करणु चाहे अॼु की इन महफ़िल में। जी, सभ खां पहिरीं
दी अमर सिंधु ऐं खाना बदोश टीम जूं महिरबानियूं जिन अहिड़े अहम फोरम ते गज़ल जी शाइरी बाबति पंहिंजा वीचार वंडण जो असांखे मौक़ो ॾिनो। इहा जी इंट्रो में ॻाल्हि थी त गज़ल ते कमु या गज़ल जेको लिखिजे थो उहो जेका हाणे वारी टही आहे उन ते लिखियो कोन वियो आहे। माना जेको नओं गज़ल जेको लिखिजे पियो सिंध में उहो अञा कंहिं कंपाइल शिकिल में पढ़ंदड़ ताईं या माण्हुनि ताईं जेके माण्हू गज़ल ते कमु कनि पिया उन ते हिकिड़ो सीरियस कमु न आहे। गज़ल त असां वटि मुंहिंजो ख़्यालु आहे त माना हितां फ़ारसी खां शुरू थियो, पोइ असां वटि उर्दू ऐं उन खां पोइ सिंधीअ में गज़ल लिखजण जो रवाजु थियो। ऐं जेको पको पुख़्तो गज़ल जो हिकिड़ो इमेज आउं उनखे जीअं काउंट कंदो आहियां उहो शेख अयाज़ साहब जी जनरेशन में उन खां पोइ उन गज़ल ते सीरियस कमु थियो। जी बाक़ी फ़ारसी असीं ॼाणूं कोन। उर्दू में गज़ल माना मीर ग़ालिब वेंदे नासिर काज़मी उन ताईं हिकिड़ो उनजो बाक़ाइदे प्रोसेस आहे। अॼु जे शाइर ताईं इक़बाल अमार ताईं इन गायर ताईं गज़ल जेको लिखिजे पियो सिंधी में उन अयाज़ खां अॻु में बि गज़ल लिखियो पियो वियो, पर शेख अयाज़ जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त अॻु में जेके गज़ल लिखंदा हुआ जिन माण्हुनि गज़ल लिखियो पियो जॾहिं अयाज़ गज़ल लिखणु शुरू कयो त अयाज़ जा लफ़्ज़ आहिनि त उहे जेके उर्दू जा जेके माना टे जोड़ जा गज़ल जा राइटर हुआ उन्हनि खे बि उन्हनि माण्हुनि पढ़ियो कोन हो सीरियसली। ऐं जेके वॾो गज़ल आहे उनजी ख़बर ई कोन हुई, काफ़िया पैमाई कंदा पिया हुआ ऐं उन्हनि जे गज़ल में को दम कोन हो। पोइ हिते अयाज़ जी जनरेशन उन इंटरवीन कयो सिंधी गज़ल में। उन लाइ अयाज़ जा पंहिंजा इहा लफ़्ज़ आहिनि त असां गज़ल जो रुॻो फार्म साॻियो रखियो, बाक़ी उन जूं सभु शयूं तब्दील करे उनजा इशारा किनाया महाकात जेके शयूं ॿियूं थींदियूं आहिनि तमसीलूं सभु, ऐं उन जी ज़रूरत हुई। जीअं उर्दू गज़ल खे हिंदुस्तान जी ज़मीन मिली ईअं अयाज़ सिंध जी ज़मीन सिंधी गज़ल खे ॾिनी। उतां ई गज़ल जो जेको आहे उहो जेको ॻणण जहिड़ो गज़ल आहे उनजो सफ़र उतां शुरू थियो। गज़ल जी शाइरी आउं पंहिंजी ॻाल्हि करियां मुंहिंजे लाइ गज़ल जी शाइरी उत्साहींदड़ छो रही, मूं गज़ल लिखण खे छो चूंडियो। हिकु त इहो त गज़ल जो हिकिड़ो पंहिंजो माहौल आहे। हुन गज़ल में जेके हुनजा हीरोज़ आहिनि ऐं जेके विलियन्स आहिनि उनखे तव्हां ॾिसंदो त उनमें फ़क़ीर ज़ाहिद अमीर इहे जेके माण्हू आहिनि इहे गज़ल जा विलियन आहिनि। गज़ल जो हीरो केरु आहे? गज़ल जो हीरो को दीवानो माण्हू आहे, को मैखार आहे, उन इज़त वारी जाइ गज़ल वटि मैखानो आहे। त इहा हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ उत्साहींदड़ हुई गज़ल जी लाइ। माना एॾो जेके गज़ल ख़ुदि हिकिड़ी दरबार जी शइ आहे, पर
गज़ल जी शाइरी उन दरबार जो जेको डिसिप्लिन हो उन खां मफ़रूर थी रहबानियत अख़्तियार कोन कई। गज़ल जी शाइरी दरबार में हिकिड़ो ॿियो पैरेलल डिसिप्लिन क्रिएट कयो, उन पंहिंजा हीरोज़ क्रिएट कया उन दरबार में रहंदे। हिकिड़ी शइ इहा गज़ल जी। ॿियो गज़ल जी जेका कंपोज़िशन आहे उहा माना पिरो म्यूज़िक हुई, उन में तरन्नुम हो ऐं उहो वेल ऑर्केस्ट्रेटेड हिकिड़ी शाइरी ईअं मूंखे महसूसु थियो। ऐं उन करे गज़ल मुंहिंजी पसंदीदा सिंफ़ रही। बाक़ी शेख अयाज़ साहब जा माना उतां पोइ नारायण श्याम उनखे कंट्रीब्यूट कयो। उन दौर में इहे ॿ वॾा शाइर हुआ जिन गज़ल जी पीड़ रखी, उनखे हितां जी धरती ॾिनी, हिते जो माहौल ॾिनो ऐं जेका गज़ल जूं जेके रवायतूं हुयूं उनखे बिल्कुलु नए सिरे सां। हाणे उन जा पाण हिते वेही जेकॾहिं अवां सभिनी जो शेख साहब पढ़ियल आहे, अवां सभिनी जो पंहिंजो नारायण श्याम पढ़ियल आहे, हाणे उहो शेर जेकॾहिं आऊं हिते वरजाईंदुसि त उहा रिपीटेशन थींदी ऐं टाइम एतिरो कोन्हे। उन्हनि सॼी काया पलटे छॾी गज़ल जी शाइरी जी, शेख अयाज़ ऐं उनजी जनरेशन। उनखां पोइ बि माण्हुनि कंट्रीब्यूट कयो, अयाज़ जे हूंदे बि माण्हुनि कंट्रीब्यूट कयो। उनमें इमदाद हुसैनी साहब जो नालो अचे थो, उस्ताद बुखारी जो नालो अचे थो। उन्हनि अयाज़ जे हूंदे बि गज़ल जो हिकिड़ो ॿियो जहान अॻियां ऐं गज़ल जेको आहे उनखे माण्हुनि जी पसंदि जी शइ ठाहिण में हिकिड़ो किरदारु अदा कयो। ऐं ॿियो गज़ल जी जेका उनमें जेका म्यूज़िक आहे, जेका मौसीक़ी आहे, उहो बि उनजे वधण विझण जो सबबु थियो। उनमें एतिरो तरन्नुम हो जो उहा शाइरी, गज़ल जी शाइरी बल गायकी जो हिकिड़ो अंग थी वियो, गज़ल जी गायकी। त उन करे उन जूं रूट्स जेके आहिनि उहे हिते पुख़्तियूं थींदियूं हुयूं। उनखां पोइ अयाज़ जो दौरु, अयाज़ खां पोइ जो दौरु वेंदे असीं हलीम बाग़ी, आकाश अंसारी, पंहिंजो मज़हर लगारी, इन्हनि जी जनरेशन ताईं अचूं था। त उनमें जीअं अमर जी ॻाल्हि खे आउं बिल्कुलु माना उनखे एक्सटेंड कंदुसि त जेको असांजे शाइरी खे जेको नेशनल नैरेटिव जी दीवार सां वञी लॻायो वियो, माना इहो बि हिकिड़ो रीज़न रहियो आहे त असांजे शाइर जेको गज़ल जा जेका ॿी जेका नई दुनिया आहे उन ॾांहुं उन ध्यानु न वियो, छो जो उहा मार्केट जी शइ हुई, उहा ॻाल्हि हली थिए वई। पर इहा ख़ुदि अयाज़ जे विॼूं असां आहियूं ऐं अयाज़ जे सूरजमुखी साँझ तव्हां अॻियां रखंदो त पोइ अयाज़ उन ॻाल्हि खे फील कयो, उनखे तब्दील कयो, उनजो सॼो जेको मिज़ाज आहे उहो तब्दील नज़र अचे। पर असांजो जेको नओं लिखंदड़ आहे, हाणे जो जेको लिखंदड़ आहे, उहो उन नैरेटिव जे उन फूटे सां ॿधो पियो आहे। हिकिड़ी माना इहा मूंखे खोट महसूसु थिए। जीअं अयाज़ खे इहा शिकायत हुई त उनखां अॻी जनरेशन जेका आहे उहा माना पढ़ंदी न हुई शाइरी खे। माना ईअं महसूसु थिए थो त जीअं उहा ॻाल्हि खपी थी वञे, मार्केट में हली थी वञे, उन करे असांजे नए शाइर खे अलाए छो इहा ज़रूरत महसूसु नथी थिए तूं गज़ल जा ॿिया जेके लहजा अचनि पिया उन्हनि खे ॾिसे। हाणे ॾिसो न,
जेका वञी वठी सूरत हाल हुई उनमें जेको अदब जिते बीठो शाइरी जिते बीठी हुई उनखां पोइ 90 वारो ॾहाको उनखां पोइ जेको सॼो यकसर जेको तब्दील थियो आहे आइडियोलॉजिकल सिस्टम जो तब्दील थियणु उन बि गज़ल जी शाइरी ते असरु विधा आहे। हाणे उते थोरो असीं मार खाऊं मूं अॻे माना ईअं ॻाल्हि कंदो आहियां ऐं कंहिंजो नालो खणंदो आहियां त उहा ॻाल्हि तकरारी थी वेंदी आहे ऐं ॻाल्हि जनरल सेंस में करियां थो त हिकु त असांजे नओं गज़ल माना नओं गज़ल त नए मां मुराद इहा कतई न आहे त तव्हां जेका तरक़ी पसंदी आहे माना उनखे ख़तमु करे छॾियो त इहो नओं गज़ल आहे या असीं इहो चऊं त नओं गज़ल जेको तरक़ी पसंदी जी एक्सटेंशन आहे ईअं बि कोन्हे त उनमें काफ़ी शयूं आहिनि जिन ते कमु करण जी ज़रूरत आहे शाइरनि खे ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं मिसाल असांजा जेके हीअं नौजवान लिखनि पिया उन में इहो जेको नैरेटिव आहे जेको नेशनल नैरेटिव आहे इहो ऐं ॿियो जेको रोमांस जीअं अमर चयो इहे ॿ शयूं आहिनि उनखे ॾिसनि था। ऐं ॿी जेका सूरत हाल नई जेका पैदा थी आहे असांजो माण्हू अर्बनाइज़ थिए पियो असांजी शाइरी वरी रूरल थींदी पई वञे। सही उनमें जेके तमसीलूं आहिनि जेके ॿियूं जेके इमीडिएट सराउंडिंग्स आहिनि उहे असांजो शाइर वञी उनमें ॻोल्हे थो। अयाज़ जे दौर में इहा ॻाल्हि माना ठीकु हुई उनजी ज़रूरत हुई माना अयाज़ सिंध जे क्लासिक खे वरी फोक जो टच ॾिनो उन करे इहा ॻाल्हि उन दौर में स्वाभाविक थी पए ऐं सुठी लॻी थिए। इन्हनि शयुनि खे लाशोरी तौर ते मूं इम्तियाज़ साहब में ज़रूरु ॾिठो त हू पंहिंजी शाइरी में माना शहर खे खणी आयो उनजा सॼा मामरा उनजो माहौल शहर जी भीड़ उनजी रश उन जूं अकेलायूं इहे सभु शयूं इम्तियाज़ साहब जी शाइरी मिले उनखां पोइ माना ईअं नथो महसूसु। मिसाल हींअर जेके बि असांजा दोस्त आहिनि हाजी सांद आहे पंहिंजो इवन दीदार शाह आहे इहे गज़ल जा ॾाढा प्यारा शाइर आहिनि पंहिंजो फवाद कलवड़ आहे त उहे जेके शाइरी जो जेको मटीरियल आहे न उहे अॼु जे जदीद हालतुनि में जेको आहे उनखे उन्हनि लाइ ॾिसण जी ज़रूरत आहे। उन ते हाणे इहो कमु नक़ाद जो आहे उहो जॾहिं उहे शयूं साम्हूं आणींदो त पोइ उहो नक़ाद असां वटि शाइरी जो हाणे रहियो कोन्हे मूंखे ईअं महसूसु थींदो आहे। ॿियो अॻु में जेके इदारा हुआ मिसाल असीं रेडियो पाकिस्तान ते ईंदा हुआसीं सॼी सिंध जे नौजवाननि जो हिकिड़ो जालू हूंदो नसीर मिर्ज़ा असीं रसूल जमपीर हलिया वेंदा हिते रसूल दर्स वेठो हुउमि असीं खैरपुर हलिया वेंदा हुआसीं तनवीर अब्बासी वेठो इन्हनि माण्हुनि पस मंज़र में रही करे कंट्रीब्यूट कयो तमामु घणो त अॼु जे शाइर खे हिकु त एक्सेस आहे सिधी उन फेसबुक ते हू जेका शइ लिखे थो उहा तव्हांजा रिसालो को छपे न छपे उहो माण्हुनि ताईं पहुची थो वञे ऐं उते जेका माना शयुनि जी कथ जो जेको तरीक़ो आहे उहो ॿियो आहे सोशल मीडिया ते उन करे जेको स्टफ आहे न शाइरी जो माना उन ते कमु न पियो थिए। इहे साॻी सूरत हाल ॿिए पासे बि आहे पर माना तव्हां उर्दू जो गज़ल ॾिसंदो त उनमें
माना कमु थिए थो उनमें माण्हुनि खे माना हिकिड़ी प्रॉपर गाइडलाइन आहे माण्हुनि खे मिलनि था इन शइ जी ज़रूरत आहे। बाक़ी हिकिड़ी अॼु बि असांजी जेका शाइरी गज़ल टोटल जेका जनरल जेका शाइरी आहे उनमें हिकिड़ो रूरल सिकनेस जो जेको अंसर आहे उहो पियो आहे। उनखे जदीद थियणो आहे, उनखे मॉडर्न थियणो आहे। ऐं हाणे त दुनिया सॼी गॾिजी वई आहे ऐं इन्हनि शयुनि ॾांहुं जेकॾहिं ख़्यालु वेंदो त एॾी माना सफ़ा मायूसी वारी सूरत हाल कोन्हे। एॾा ख़तरनाक क़िस्म जा नौजवान शाइर आहिनि जेके लिखनि था। उनखे थोरो हिकिड़ो फ़िक्री ऐं फ़नी हवाले सां को घस ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं उनमें को आऊं पंहिंजे पाण खे इहो नथो सम्झां त डिग्रेड नथो करियां, पर आऊं चवां थो उनजी ज़रूरत आहे। माना एज़ ए सॼी सिंधी शाइरी खे हिकिड़े नए सज धज ॾियण जे लाइ उनजी ज़रूरत आहे। बाक़ी गज़ल जी शाइरी जी मक़बूलियत हाणे उहो माण्हुनि जी शाइरी थी वई आहे। माना गज़ल सिंध में गज़ल हाणे ओतिरो नथो लॻे, सिंध में गज़ल ओतिरो नथो लॻे, उहो माण्हू ॿुधनि था। ऐं माना इहो हिकिड़ो ट्रेंड चइजे। कॾहिं कॾहिं ई माना आउं ॾिसंदो आहियां त जेके बेसिकली नज़्म जा शाइर आहिनि उहे सभु जा सभु गज़ल लिखणु लॻी वेंदा आहिनि। उनमां तव्हांखे गज़ल जी मक़बूलियत जो जेको आहे उहो अंदाज़ो थियणु खपे त ही माण्हुनि इनखे कीअं ओन कयो आहे। ऐं उन करे ॿियो ही जेके अहिड़े क़िस्म जूं निशिस्तूं हाणे मूंखे सफ़ा माना कल्ह राति असांजी ॻाल्हि थी त उन लाइ तयारी करे माण्हू या करे ओतिरो टाइम कोन हो, पर बि जेको कमु हो उहो एॾो सीरियस हो जो मूं चयो इन में ज़रूरु शरीक थियणु घुरिजे, उन में अचणु खपे। ऐं हीअ जेको कमु खाना बदोश शुरू कयो आहे, असांजी तरबियत जिन इदारनि कई उहे आहिनि कोन। हाणे मूंखे हींअर इतफ़ाक़ थियो, हाणे को दिलि दोस्त वेठा आहिनि दिलि में न कनि त मूं उते इज़हार बि कई ॻाल्हि। असांजे सिंधी अदबी संगत जी मरकज़ी काउंसिल जो इजलास हो, उनमें डिबेट इन ते थी पए त सरकार मुशाइरा कराए थी, छो नथी कराए। असांजो सेक्रेटरी उनमें माना इहो छो नथो सरकार खे क़ाइल करे त मुशाइरा थियनि। हू वरी जवाबु पियो ॾिए त जेके शाइर आहिनि उहे चवनि था असांखे ॿियो वज़ीफ़ो वठराए ॾे। हाणे अदबी संगत जो कमु वञी इहो बचे त पोइ ज़ाहिर खाना बदोश खे या अहिड़ा ॿिया इदारा आहिनि उनखे इहो कमु करिणो पवंदो। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मूंखे हिते अची ख़ुशी थी। ऐं हिन कम में असीं हड़ा वड़ा जेको असांजो हूंदो असीं उनजो हिसो थींदासीं, असीं उनखे अॻिते वधाईंदासीं। ॿिया दोस्त अचनि, ॿिया ॻाल्हाइनि, ॿियनि शयुनि सभिनी शयुनि ते जेको तख़लीक़ी अदब आहे उन ते ॻाल्हि ॿोल थियणु खपे। माना असांखे ज़रूरत न थींदी हुई जॾहिं अदबी गॾिजाणी थींदी या को मुशाइरो थींदो त माना असीं वञी पंहिंजो नालो लिखायूं त असीं शेर पढ़ंदासीं, इहा ज़रूरत कोन थींदी। हाणे जहिड़ा थियनि था त असांखे दावत छो कोन ॾिनी। माना इहो थोरो मामिलो पोइते थियो आहे, इनखे अॻिते करण जी ज़रूरत आहे। ऐं जेका प्योर जेका शाइरी आहे उनखे फ़नी ऐं फ़िक्री जेके पैमाना आहिनि उन ते अॻिते वधणु खपे। ऐं उनजे लाइ जेको कमु थिए थो उहो ॾाढो सुठो आहे। खाना बदोश वारनि इहो कयो आहे, मुंहिंजो एतिरो चवां। ॾाढी तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सच पुछो त तव्हां मुख़्तसिर गुफ़्तगू जे अंदरि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेके मूं नोट कयूं आहिनि, सच पुछो त मां पाण ज़ाती तौर ते चवां थी त मां हिनखे ईअं ॾिसणु ईअं मां वाक़िफ़ु न हुयसि। खाना बदोश जो हीउ जॾहिं सिलसिलो शुरू करायो त मूं वाज़े कयो हुयो त हीउ सिलसिलो हिन जो ॿियो को बि मक़सदु कोन्हे सवाइ इन जे त हिकु जेका सिंध जे अंदरि तख़लीक़ी अदब जो माहौल पैदा कजे।
मूंखे ख़ुशी थी त मूं जेॾी महिल इक़बाल साहब खे चयो त इक़बाल चयो त मां अॼुकल्ह अदबी मंज़रनामे खां ॿाहिरि वेठो आहियां, पर जीअं त तव्हां मूंखे चयो आहे त मां ईंदसि ऐं मां ॻाल्हाईंदसि। मां सम्झां थी त इहा ई हिकिड़ी कंट्रीब्यूशन थिए थी त जेके अदबी मंज़रनामे खां ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां मेड़े अची हिते विहारियो, उन्हनि खां ॻाल्हायो, उन्हनि खां सिखूं। तव्हां जीअं चयो त सिख्या जो जेका सा शायदि उहे मर्कज़ बंदि थी चुका आहिनि, पर मां सम्झां थी त उहे अकेला थी चुका आहिनि, उन्हनि खे फोरम्स कोन्हे। असां हिक ॿिए खां सिखी सघूं था बिना कंहिं ॻाल्हि खे तकरारी बनाइण जे। हूअं हिन ते फेसबुक या सोशल मीडिया ते माहौल इहो थी चुको आहे त जेकॾहिं तव्हां चओ था सुठो नावल नथो पियो निकिरे, उहा ॻाल्हि तकरारी थी वञे, सुठो गज़ल नथो पियो लिखिजे, उहा ॻाल्हि तकरारी थी वञे पई। इशू इहो आहे त उन ते बहस वाक़ई थियणु खपे। तव्हांजी आख़िरी ॻाल्हि सां मां बिल्कुलु सहमत आहियां त सिंध में शाइरी जे हवाले सां जेका तनक़ीद ऐं नक़ाद जो कमु आहे, तनक़ीद जो कमु इहो कोन्हे, नक़ाद जो कमु आहे त नक़ाद जेके रस्ता ठाहे थो, नक़ाद जहिड़े तरीक़े सां रहनुमाई करे थो, उहा नक़ाद वारी रहनुमाई मौजूदु कोन्हे। अयाज़ एॾो वॾो शाइर आहे, पर अयाज़ जे आॾो मोहम्मद इब्राहिम जोयो साहबु मौजूदु हुयो। ईअं मुख़्तलिफ़ जेके आहिनि ज़रूरु रहिया आहिनि, पर हाणे मां जेको आहे सो तव्हांखे गुज़ारिश कंदसि तव्हां पंहिंजी जेका असां हिकु ॿ गज़ल कंट्रीब्यूट कयो, उन खां पोइ असां वधीक जेका असां उन्हनि खां ॿुधंदासीं। ऐं असां ख़ासि तौर ते खाना बदोश जे हवाले सां इहा ॻाल्हि वरी बि मां चवंदी हलां त जेके बि नौजवान अचनि था, इहा फ़िक्री तौर ते मां बि सिखां थी त न रुॻो इहो त उन्हनि खे हिते सॾायो बि वेंदो, उहो कंट्रीब्यूट बि करे सघनि था, पर दरअसल फ़िलहाल असां सभिनी खे ज़रूरत आहे त असां ॿुधूं त फ़िल वक़्तु असां वटि पस मंज़र कहिड़ो आहे। अॼु हिन ते कयूं था, कहाणी ते कंदासीं, अदब ते कंदासीं, नज़म ते कंदासीं। इहे तारुफ़ी प्रोग्राम करण खां पोइ असां उहो ई सिलसिलो शुरू कंदासीं त हाणे जेको लिखिजी रहियो आहे उहे पंहिंजूं लिखणियूं पेश कर। हीअ इन क़िस्म जो असां शुरू कयो। ऐं ख़ासि मूंखे इक़बाल जी जेका ॻाल्हि लॻी आहे त जेका मुंहिंजी तनक़ीद हूंदी आहे त असांजे नज़म खां सिंध जे ॿाराड़ी जो बैकग्राउंड खसे छॾियो त सिंध जी नज़म हाणे किथे बीठी हूंदी। सिंध जे शहरी जेको असां वटि जेका तख़लीक़ आहे उनखे ख़ासि तौर ते हिन अर्बन फनामिना ऐं शहर जी ज़िंदगी ऐं जेका अॼुकल्ह जी नौजवान जी जेका आहे उनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। गज़ल आहे जी। सभु धिका खाई ॾिसी मोटिया हुआ, वाह। सभु धिका खाई ॾिसी मोटिया हुआ, हर निराशाई ॾिसी मोटिया हुआ। सभु हुआ पंहिंजे हुजूमनि जा थकल, सभु हुआ पंहिंजे हुजूमनि जा, सभु हुआ पंहिंजे हुजूमनि जा थकल, सभु अकेलाई ॾिसी मोटिया हुआ। वाह वाह वाह। विया ज़रे में ज़ात खे ॻोल्हण हुआ, विया ज़रे में ज़ात खे ॻोल्हण हुआ, धूड़ ऐं छाई ॾिसी मोटिया हुआ। धूड़ ऐं छाई ॾिसी मोटिया। छा त हू गहरा विया हा घाव में, छा त हू गहरा विया हा घाव में, छा त सराई ॾिसी मोटिया हुआ। वाह 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 वाह। जे भुले बंभोर जे पोयां लॻा, जे भुले बंभोर जे पोयां लॻा, भेण ऐं भाई ॾिसी मोटिया हुआ। वाह वाह। तूं लेख जो लहिणो हुए मुंहिंजो हुए, तूं लेख जो लहिणो हुए मुंहिंजो हुए, ठहिणो हुए डहिणो हुए मुंहिंजो हुए। वाह वाह। हर हर हुनर मुंहिंजे हुअण जो तूं हुए, हर हर हुनर मुंहिंजे हुअण जो तूं हुए, तूं ॻाल्हि जो ॻहिणो हुए मुंहिंजो हुए, तूं ॻाल्हि जो ॻहिणो हुए मुंहिंजो हुए। खिलबोग जीअं विसरी वञी मुमकिन न हो, खिलबोग जीअं विसरी वञी मुमकिन न हो, कंहिं रोग जीअं रहणो हुए मुंहिंजो हुए। वाह। कंहिं रोग जीअं रहणो हुए मुंहिंजो हुए। आऊं हुयसि
तुंहिंजी मुसाफ़त जी मिटी। आऊं हुयसि तुंहिंजे मुसाफ़त जी मिटी। हा, आऊं हुयसि तुंहिंजे मुसाफ़त जी मिटी, केॾांहुं बि कहणो हुए मुंहिंजो हुए। जेकी पुठीअ जा हा खंजर मुंहिंजा न हा, जेके पुठीअ जा हा खंजर मुंहिंजा मुंहिंजा न हा, वेसाह में वहणो हुए मुंहिंजो। वाह वाह वाह। ज़हन जे ख़ालीपणे मां निकिरजे, ज़हन जे खाली पड़े मां निकिरजे। ज़हन जे ख़ालीपणे मां निकिरजे, हाण आपे ऐं तने मां निकिरजे। वाह आपे ऐं तॾहिं वाह। शाइरी ॿिया बि जियापे जा जबर, शाइरी ॿिया बि जियापे जा जबर। शाइरी ॿिया बि जियापे जा जबर, हाण हुन हिकिड़े ॼणे मां निकिरजे। वाह वाह वाह। शाल को वारो वरे, शाल को वारो वरे तां मोटिजे, शाल का बिगड़ी बणे त मां निकिरजे। कीअं तुंहिंजे प्यार खे पलिजे भला, कीअं हिन पागलपणे मां निकिरजे। वुसअतनि जो पाइजे ॿियो को वॻो, काइनातनि जे कणे मां निकिरजे। वाह।